नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु तव्हांखे कोयटा मां ख़बर ॾींदा आहियूं त पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट PDM जो जलसो सुभाणे कोयटा में थींदो। रिपोर्ट मौजूद PDM जी कोयटा वारे जलसे जे लाइ अयूब स्टेडियम जे फुटबॉल ग्राउंड में तयारियूं ज़ोर शोर सां जारी आहिनि। जलसे जी सिक्योरिटी लाइ पुलिस ऐं FC समेत 4000 खां वधीक एहलकार मुक़रर कया विया आहिनि। कोयटा में मुख़्तलिफ़ सियासी पार्टी जा झंडा लॻाया विया आहिनि, जॾहिं त PDM अॻवान मौलाना फज़लुर रहमान गुज़िरियल राति इलाहत पहुची वियो आहे। उन खां अलावा महमूद खान अचकज़ई, अब्दुल मालिक बलोच ऐं सरदार अख्तर मेंकल कोयटा पहुची चुका आहिनि। मुस्लिम लीग नून जे नायब सदर मरियम नवाज़ पंहिंजी 10 रुकनी वफ़द सां गॾु अॼु कोयटा पहुचंदी। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी गिलगित खां ख़ासि उॾाम जे ज़रिए सुभाणे कोयटा पहुचंदो, पर जेकॾहिं हू कोयटा न पहुतो त हू वीडियो लिंक जे ज़रिए जलसे खे ख़िताब कंदो। अॻूणो वज़ीर आज़म ऐं मुस्लिम लीग नून जो अॻवान नवाज़ शरीफ़ लंडन मां वीडियो लिंक जे ज़रिए जलसे में शिरकत कंदड़नि खे ख़िताब कंदो। यादि रहे त उन खां अॻु PDM पंहिंजो पहिरियों जलसो गुजरावाला ऐं ॿियो जलसो कराची में करे चुकी आहे। होॾां मरियम नवाज़ कोयटा रवानो थियण खां अॻु सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त जलसो कामयाब थींदो, जॾहिं त NRO जी ज़रूरत कंहिं ॿिए खे न पर इमरान खान खे आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।